अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ जावेद अली गोपांग के मुताबिक़ रिपड़ी के मदरसा जामिया अरबिया अताउल उलूम में सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस जो सयालाना प्रोग्राम सैयद अहमद शाह जी ज़ेर निगरानी में थी गुज़रियो, जंहिंमें 24 हाफ़िज़नि ऐं 5 मौलवियुनि जी दस्तार बंदी कई वई ऐं मुख़्तलिफ़ हंधनि खां मुख़्तलिफ़ उलमान शिरकत कई, जंहिंमें मौलाना मंज़ूर अहमद मेंगल, मौलाना असदुल्ला हैदरी, मौलाना अब्दुल समद आलेजवी जन ख़ुसूसी ख़िताब कयो, जॾहिं त अलामा मौलाना राशिद महिमान ख़ासि तौर शिरकत कई। जॾहिं त अलामा मौलाना राशिद मोहम्मद सुमरो जलसे के ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान के खुलियल चैलेंज आहे त मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान के गिरफ़्तार करे ॾेखारे। हुन चयो त असांजी जंग इक़्तिदार लाइ नाहे, असांजी जंग हक़ ऐं सच जी जंग आहे। असां ग़रीबनि खे उन्हनि जा हक़ ॾियारींदासीं ऐं तालीम इंसान जे लाइ ईअं ज़रूरी आहे जीअं पाणी। तालीम इंसान में शऊर आणींदी आहे। जॾहिं त हुन वधीक चयो त जॾहिं तव्हां मौलवियुनि ऐं आलमनि जी इज़त कंदव ऐं तव्हां वटि दीन ईंदो त तव्हां में उस्ताद जे लाइ, अबे अमा जे लाइ ऐं पाड़े वारनि लाइ अदब ईंदो।